अनस बिन मालिक तो चवे तकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशजा अन्नास मदीने वारो साईं सभनी इंसानन का वधीक बहादुर हुयो वलकद फज़िया अहलुल मदीनते फकान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबकहुम अला फरसिन। इकड़े मेरे ये थियो जो रात जो वगड़ो हुजे मदीने शरीफ जी पहाड़ी ते हिकड़ो तत्कार थियो थूड़ियो थियो वडो आवाज थियो फज़िया अहलुल मदीना मदीने जा माण्हू घबराए जी विया अल्हे छा जो ददको थियो आ अल्हे का छा जो ठकाव थियो आ माण्हू निकता त वञी ॾिसो इहो हैबतनाक आवाज़ छा जो थियो आ माण्हू निकता तलाश जे लाइ अञा हे निकता मदीने वारा उतो थी मोटी अची माण्हू वञन पिया ओॾे हुज़ूर जन ओॾो थी मोटी आया साईं फरमान पिया घबरायो न मां ॾिसी आयो आहियां ख़ैर आहे फिकुर न कयो ख़ैर आहे तलहा जे घोड़े ते चढ़ी विया पाण फरमायूं त तलहा जो घोड़ो मूं ईअं ॾिठो वजद न हो बहरा जीअं दरिया समुंड हुजे ईअं समुंड दरिया वांगुरु पियो वहे इन ते मां वियुसि वञी ॾिसी आयो आहियां घबरायो न परेशानी जी का ॻाल्हि ई कान्हे असांजो हिकिड़ो फ़क़ीर आहे ओ हीअं खिवण थींदी आहे न कॾहिं कॾहिं खिवण गजगोड़ थींदी आहे हीअं ॾकंदो आहे चवंदो मूंखे लिकाए वारो पियो मूंखे लिकाए हीअ असांजी पहलवानी आहे खड़को थिए घबराइजी वञूं परेशान थी वञूं अहिड़ा बहादुर बि हिते वेठा आहिनि राति जो न कारी ॿिली नज़र अची वञे जिन थो वञे पहलवान हिते बि वेठा आहिनि तव्हांजो बि ॾोह न आहे जो तव्हांखे अम्मा बि सुती इहा ॾिनी आहे छा चवंदी मां वीचारी अरे छोरा बस कर राति जी नानी थी अचे बस कर रो न मन थी अचे इहे अमड़ियूं आहिनि जेके बच्चनि खे बुज़दिल बणाईंदियूं आहिनि उन्हनि खे नंढपण में ई ड्रिजणो बणाईंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो असांजे दीन असांखे बहादुरी ऐं पहलवानी सेखारी आहे बुज़दिल थियणो असांखे न सेखारियो ॻाल्हि सम्झो था जो ओचितो ठकाव थियो आवाज़ थियो मदीने वारा घबराइजी विया त इहो रण छाजी थी इहो दाह या इहो ददकार छाजो थियो आहे हाणे माण्हू निकता त जांच कयूं वञो त छा थियो आहे हे अञा निकता घरनि मां मदीने वारा उतो थी वापसि मोटी आया घबरायो न ख़ैर आहे का बि ॾुखे ई ॻाल्हि कान्हे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे मां ॾिसी आयो आहियां मां जो वेठो आहियां तव्हां में सुभान अल्लाह ही मुझे सोने नबी जी बहादुरी आहे जंहिंखे मदीने वारा मञंदा हुया मोमिन त मञंदा हुया पर काफ़र बि मञंदा हुआ मक्के जा मुशरिक बि मञंदा हुया यहूदी मदीने जा बि मञंदा हुया त जे दुनिया सॼी में बहादुर आहे त मदीने वारो मीर बहादुर सुभान अल्लाह हदीस पाक हजरत बर्रा बिन आसिब रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए वकान इज़ हमरल बअस युत्तका बिही यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग तपंदी हुई जॾहिं जंग जोर शोर सां जारी थींदी हुई त उन ॾिहाड़े ते वॾा पहलवान मुस्तफा जे पासे में अची लिकंदा हुया हजरत बर्रा तो चवे त वॾा
पहलवान वड्डा वड्डा बहादुर जेरी मल जंग जोर सा छिड़ंदी हुई तलवारुन जी छनकार तीरन जा वस्कार रहूं ताहूं मैदाने जंग में जेरी मल जंग जोर शोर सा मचंदी हुई ओडी मल वड्डा वड्डा पहलवान बि दिलबर मोहम्मद जे पासे में अची लिकंदा व इन शुजा अल्लज़ी युहाज़ी बिही जे महाज़ ते मदीने वारा साईं लड़ाई जला वींदा उन महाज़ ते हल्को फुल्को बीही न सघंदो मुस्तफा जे साम्हूं अचण वारो बि को वॾे खां वॾो बहादुर हुजे जेको मुस्तफा जे साम्हूं अची सघे मुशरिकन जा काफरन जा वड्डा वड्डा बहादुर उहे ईंदा हा चवंदा हा त मोहम्मद जो मुकाबलो हर को न करे सघंदो रिकाना नाले हिकिड़ो पहलवान हो पहलवान पूरे अरब में उनखे को मल न मारे सघंदो एॾो पहलवान हो हिकिड़े भेरे मदीने वारे साईं वटि आयो चईसी मां ॿुधो आहे त तूं चईंदो मां नबी आहियां पाण फरमाए हा मां अल्लाह जो नबी आहियां क़ुरान साईं जन पढ़ियो चईसी क़ुरान कोन ॿुधंदुसि मां आहियां पहलवान मां आहियां कुश्ती विढ़ण वारो मूंसां जे कुश्ती विढ़ो जे मूंखे दसे वियो त मां कलमो पढ़ी मुसलमान हाणे साईं जन ईअं फरमाइनि हा त मां अल्लाह जो नबी आहियां कुश्ती विढ़ण वारो या मल्लु या पहलवान त न पढ़जी आयो आहियां न साईं जन ईअं फरमाइनि हा न पर हुन जी तसल्ली त न थी हा न हू सोचे पियो त मां जे फन में माहिर आहियां कलमो उन ते पढ़ां जेको मूंखां वधीक मुंहिंजे फन में माहिर चए थो साईं मां कलमो पढ़ंदुसि मुसलमान थींदुसि पर शर्त इहो आहे जो तव्हां मूंसां मल विड़ो मूंखे दसे वञो मां कलमो पढ़ी मुसलमान साईं फरमा हलिया मैदान में जेरी मल मैदान में रिकाना पहलवान लथो आहे हेॾो साईं करीम आया हीअं जो कयूं त धूड़ियो करे निकिरियो अजबा मूंसां पूरे अरब में पूरे हिजाज में केर मूंसां मैदान ते बीही न सघंदो आहे तव्हां मूंखे ईअं किराए छॾियो जीअं ॿारड़े खे किराइबो आहे साईं मां अञा ठही संभरी कोन बीठोसि मां ॿी मल कंदुसि मां अञा तयारु न थियोसि पाण तयारु थी वरी ॿी था कयो वरी हाणे हमरा सी ठही संभरी पेर खोड़े बीठो चईसी हाणे मां तयारु आहियां पाण फरमाए तयारु आहीं या मतां चवीं त मां अञा तयारु न थियो चई न सी हाणे मां तयारु आहियां जेॾी महिल साईं करीम उन सां साम्हूं मल विढ़ण जे लाइ लॻा त हीअं जो कयूं त धूड़ियो करे किरियो चईसी मूं मञो त तूं पूरे अरब जे अंदरि सभ खां वॾो पहलवान तूं आ मां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो मुझे सोने हबीब पंहिंजी उम्मत खे हिकिड़ो सबक ॾिनो हिकिड़ो दर्स छॾियो बराबर दीनदार थियणो नेक थियणो निमाज़ी थियणो रोज़ेदार थियणो तहजुद गुज़ार थियण इहे सुठियूं इबादतूं आहिनि सुठियूं आदतूं सुठियूं ख़सलतूं आहिनि इबादतूं आहिनि अल्लाह जे फर्मा बरदारी वारा अमल आहिनि पर जिस्मानी तरह पे मोमिन के कभी हुजण खपे सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने नबी जी बहादुरी मदीने वाले साईं जी कुवत हशमत हैबत पुछणी थई त मौला अली खां पुछूं हजरत हैदर कर्रा
अली रिवायत तो फरमाए किताबुल जिहाद जे अंदर इब्ने अबी आसिम रिवायत आंदी है जिल्द प्यो सुफो नंबर 599 हजरत मौला अली तो रिवायत करे लक़द रअयतुना यौम बद्रिन व नहनु नलूज़ बिरसूलिल्लाह जंग लगी इस्लाम कुफर जी पहली लड़ाई हुई हजरत मौला अली तो चवे उन जंग में मुंह पान पंजे अखियुन सां ॾिठो जेॾी महिल जंग ज़ोर जी लगी त मां अली ऐं मूं जहिड़ा ॿिया पहलवान असां अची मुहम्मद मुस्तफ़ा जी पनाह वरतीसीं चयो सुभान अल्लाह गरीब चो सुभान अल्लाह नलूज़ बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हिकड़ो अली न पर मूं जड़ा जेकी भी पहलवान हुया उन्होंने अचे मदीने वारे साईं जी पनाह वरतिया वहुव मिन अक़रबिना इलल अदू असां सभिनी खां वधीक दुश्मन के जे वेझे में वेझो हुयो त मदीने वारो मुहम्मद करीम दुश्मन के वेझो हुयो सुभान अल्लाह वकान मिन अशद्दिन नास यौम इज़िन बअसा मैदान बदर में सभिनी खां वधीक बहादुरी सां लड़ाई जे बदर जे मैदान में कई हुई त मुझे मिठे मुहम्मद पाण कई हुई सुभान अल्लाह जेरी मल उन्हें जी जंग लगी काफर तीरंदाज चढ़ाई करे आया हुजूर जन ही मैदान में निकता पाण फरमाइन पे जंगी रिजज पढ़न पे जंगी तरानो पढ़न पे पंजे ज़बान मुबारक सा फरमाइन पे अन नबीउल्लाह कज़िब अन इब्नु अब्दुल मुत्तलिब मां नबी आया इन गाल में को भी शक नहीं मां सच्चो रब जो नबी आया मां अब्दुल मुत्तलिब जेड़े बहादुर जो बच्चो आया केरा मुसा मुकाबलो कंदो सामो अचण वारो जेरी मल हुजूर ही ललकार हणी अगते वधिया हन खुदा जो कसम रिवायत में चे तो दुश्मन जो सिफू किरी थियूं पवने दुश्मन मैदान छडे भजी था वजन मुहम्मद जी ललकार बुधी करे वडा वडा काफर पहलवान बहादुर पैर उनन जा जमीन ते नथा खुपने छो त हिन उम्मत जो नबी आ ए सारी कायनात में सारी इंसान जात में सब का वडो बहादुर तो मोहम्मद मुस्तफा तू छाते खजणो थियो ही जे मुस्तफा जो उम्मती आई मदीने वाले जो कलमो पढ़ो थी तो तोखे बहादुर थियणो अला बहादुर थियणो पवंदो जेकर इस्लाम कुफर की जंग थे तो मैदान में निकरंदासी केड़ा केड़ा निकरंदो हां जवान ते जवान पर कुराना पे जवान थी निकरंदासी सुनन अबू दाऊद में हदीस आ साईं फरमाइंदा जेको न जिहाद करे वरी दिल में जिहाद जो इरादो बन थस कदे को मौको मिलो तो जिहाद कर दिल में इरादो तो हुजे ना जिहाद कंदुस जे दिल में इरादो बन थस जंग करे बन तो इरादो बन थस मरी वियो तो मुनाफिकत जे मौत मरी मुनाफिक थी मरी वियो जेके जिहाद जो इरादो ही ना है सुल्तानुल मशाइख सिंध जे मशाइखन जो बादशाह मशहूरन वारो साईं हजरत मियां मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह संगन तकरीर मुंह बुधी खैरपुर नाथन शाह में साईं फरमाइन पिया त का सुठी नठ ॾिसो त निकाए रखो जिहाद में कमी साईं फरमाइन पिया जो न भितर सुठो नजर
फौज सा गडो सा दादू वारा बे दादा चो जी सूर्य बादशाह जा हुर्र मैदान में निकता हा असी सब मुस्तफा जा हुर्र बणजी पंजे वतन जी हिफाजत कंदासी पंजे दीन जी हिफाजत कंदासी पंजे सरहद जी हिफाजत कंदासी बुज़दिल न थियो पहलवान बणजो बहादुर बणजो पंजे अंदर में ईमान वारो खून गरम हुजण खपे चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह जे मदीने वारो साईं बहादुर तो वह बहादुरी पंजे गुलामन के भी सेखारे वियो एकड़ी रिवायत तो बुधाया है जंजो रावी मुझो मुर्शिद मौला अली बुधंदो हजरत अली सोने जी गवाही बुधंदो जेडी मल अबू बकर सिद्दीक वफात कईया सोने सिद्दीक अकबर जने दुनिया ता लाडाणो कयो आ सारे मदीने जा मानू अबू बकर जे लाश ते जनाजे ते अचे गड थिया हन के जे अखिन मा गोढ़ा प्या वहन के जो चेहरो गमज़दा दुखारो हुजे मुसलमानन जो अमीरुल मोमिनीन रेलत करे वियो आ ओडी मल हजरत मौला अली शेरे जली हैदरे करार असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब अबू बकर जे लाश जे पासे में बीही मोहता कपड़ो हटाए चे तो अबू बकर मां अली तो शाहिदी दिया त सभिनी इंसानन में सब का वडो बहादुर तू ये अबू बकर जी बहादुरी जी शाहिदी तो जे मौला अली सजो मदीनो गड बीठो आ हड़ई बुधन था बीठा हजरत अली शेरे खुदा तो चवे ते अबू बकर तू सभिनी इंसानन में सभिनी का वधीक तू बहादुर हुए जो जदे हबीबन दुनिया ता पर्दो कयो के मुर्तद थी विया के ज़कात न पिया ॾियन लश्कर मदीने ते चढ़िया पिया अचनि सब मानू परेशान थी विया पर अबू बकर तू हुए जेको इस्तक़लाल जो पेकर बणजी बैठे तेरे दुख वारे वक्त में जे दीन के संभालियो तो अबू बकर सिद्दीक संभालियो हाँ सुभान अल्लाह अबू बकर जी बहादुरी जी शाहिदी मौला अली पान दिए चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अबू बकर जी बहादुरी जी शाहिदी मौला अली ने पर मौला अली जी बहादुरी जी शाहिदी खुद मदीने वारो पान ने सुभान अल्लाह मुझा सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाइन फ़अौहल्लाहु इलैया फी अलीइन सलास खिसाल
मुझे रब मुझे वही गया त मां दुनिया वारन के बुधाया त मुझे अली में ट्रे खूबियों एड़ियों आन जेके बियन में आहिनी केड़ियों इन्नहु सय्यदुल मुस्लिमीन अली सभनी मुसलमानन जो सरदार वा अली सभनी मुसलमानन जो पगदार वा व इमामुल मुत्तकीन अली सारी दुनिया जे मुत्तकीनन जो इमाम वा वकाइदुल खुर्रिल मुहज्जलीन क़यामत जे ॾियारे हुजूर जी उम्मत उथंदी त पंज कल्याण घोड़न वांगुर उन्हनि जा पंज उज़वा रोशन चमकंदड़ हूंदा वुज़ू वारा पंज उज़वा चेहरो ॿ बाहूं ॿ पेर ये पंज ई उज़वा चोॾहीं जे चंड वांगुर रोशन हूंदा साईं फरमाइनि था त इन रोशन चेहरन वारन में सभिनी जो इमाम सभिनी जो सरवान सभिनी जो अगवान ॾिसंदो त अली हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोना हबीब मदीने वाला साईं था फरमाए तो मुझो अली दुनिया में भी मुसलमानन जो इमाम तो क्या मुझे ॾियारे रोशन चेहरन वारन जो इमाम हूंदो इश्क में जाचो अली अली ओ साईं कंदो सब भली भली ओ शेरे खुदा जो शान निरालो मौला अली जो शान निरालो ऊंदायने जो आहे उजालो ओ वारिसु आहे वली वली वारिसु सुभान अल्लाह मोमिनन जी मां सय्यदा तय्यबा ताहिरा रादिया मर्दिया सिद्दीका अबू बकर जी न्याणी मोहम्मद जी रानी अबू बकर जी न्याणिया मोहम्मद करीम जी घर धन्याणिया अम्मा आयशा जी रिवायत करे त घर में वेठा हुजूं त परे खां मौला अली आयो हैदरे करार आयो त मदीने वाले साईं फरमायो हाजा सय्यदुल अरब ओ इहो तो चेव अरब जो ताजदार अरब जो सरदार तो अचेव पियो फकालत आयशा तो अलस्त अंत सय्यदुल अरब या रसूल अल्लाह बीबी आयशा अर्ज के या रसूल अल्लाह छा तव्हां अरब जा सरदार न आहियो असां कीअं समझो अरब जा सरदार तव्हां आहियो तव्हां त ॻाल्हि ॿी ॿुधाई आहे तव्हां फरमायो त अली अरब जो सरदार आहे पोइ तव्हां छा आहियो साईं फरमाइनि था आयशा अली अरब जो सरदार व अना सय्यदुल आलमीन मां मोहम्मद सभिनी जहानन वारन जो सरदार आया मां आसमान वारन जो सरदार जमीन वारन जो सरदार समुद्र वारन जो सरदार पहाड़न वारन जो सरदार जमीन आसमान जे विच में जेकी सितारा सयारा खलाई मखलूका इन्हन सभिनी जो सरदार आया त मां मोहम्मद करीम
अल्लाह इन्हें घराने के ही रब नवाज़े छॾियो। नबी आलमीन जो सरदार, अली अरब जो सरदार, हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार, हिनन जी अम्मा खातून अतहर सारी कायनात जे औरतुन जी सरदार, जे घर में रहा पिया हुआ यो घर घरन जो सरदार, जेका बोली गालाइन पिया या बोली सपनी बोलियन जी सरदार, जे जमाने में आया यो जमानो जमानन जो सरदार, जेको कुरान इन घर ते नाज़िल थियो यो किताब सारी कायनात जे किताबन जो सरदार। शान है ना मुझे नबी जे घराने, मान है ना मुझे महबूब जे पाक घराने जो। चो सल्लल्लाहु अलैहि या मुस्तदरक हाकिम में रिवायत सच्ची दुनिया चाहिए जन्नत मिले। दादू वारा मला चौक वारा ताजी भी ख्वाहिश आए जन्नत मिले, के शौक का जन्नत हड़नी के शौक असा सपनी के शौक जन्नत मिले, पर मदीने वाले साईं फरमायो इश्ताक़तिल जन्नत इला सलास, मुझी उम्मत में ट्रे शख्स एड़ा है जो जन्नत खुद उन्हनि टिन ते आशिक हुआ, दुनिया द्वारा जन्नत के चाहिंदा आहिनि पर जन्नत टिन के चाहिंदी आ। दुनिया वारा चवंदा जन्नत दे वेझो थियूं, जन्नत पाण इन्हनि टिन दे हली ईंदी। ये टे केर आहिनि? साईं फरमाइनि था अलीन व अम्मारिन व सलमान। हिकिड़ो अली आ, ॿियो अम्मार बिन यासिर आ, टियों सलमान फारसी आ। ये टई मुंहिंजा असाबी मुंहिंजा प्यारा जन्नत इन्हनि टिनी ते आशिक हुआ। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छात शाना मुझे मौला अली जो सोना हबीब ता फरमाइन अन्नज़रु इला वजह अलीन इबादतुन। इमाम तबरानी मजम कबीर में यह रिवायत आंदी है। साईं फरमाइन था अली जो गालियों वेठो करे या अली जो गालियों वेठो ॿुधे त रब जा मलाइक इबादत जो अजुर था लिखन से प्या। ये कंहिंजी ॻाल्हि थी हले पई? मला चौक वारा छा था ॿुधो वेठा, छा था ॿुधो वेठा? तव्हां सभु अल्लाह जे इबादत में वेठा आहियो। मलाइक रब जी इबादत तव्हांजे लाइ लिखी रहिया आहिनि। अरे ॻाल्हि अलीअ जी आ, इबादत रब जी आ। तो त समझो त निमाज़ इबादत आहे न, हज इबादत आहे, ज़कात इबादत आहे, खैरात इबादत आहे, सजदो करण इबादत आहे, रुकू करण इबादत आहे। पर मदीने वारो जो फरमाए त अलीअ जो ज़िक्र वेही कयो इहा बि रब जी इबादत आहे। हिय वेठा चो इश्क मजा चो अली अली ओ साईं कंदो सब भली भली।
अन्नज़र इला वजह अलीन इबादतुन, अली जे मुखड़े जी ज़ियारत अल्लाह जी इबादता, ज़िक्र अलीन इबादतुन, अली के याद करण इया बि अल्लाह जी इबादता। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अली जी गाल थे त मोमिन जो हियो ठरी पवे। दिल ठरे जी। सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा मन सब अलियन फकद सबनी, जे अली के वध घट गालायो उन्हें मुंह मोहम्मद के घट वध गालायो। जे अली जी गिला कई उन्हें मुंह मोहम्मद जी गिला कई। जे अली सा प्यार रखियो उन्हें मुंह नबी सा प्यार रखियो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोना हबीब मदीने वाला साईं फरमाइन था, सोने अली जी ज़बानी एक गाल बुधाया है जेका दिल ते लिखण जड़ी है। हाँ दादू वारा याद कंदो, याद बींदी गाल तवज्जो मुरे आहे। हिकड़ो बेरो सलात पढ़ो तो मादी से पढ़ा। तो के हदीस उहा तो बुधाया जेका सही मुस्लिम में आ, सुनन नसाई में आ, सुनन इब्ने माजा में आ, मुसन्नफ इब्ने अबी शैबा में आ, मुस्नदुल बज़ार में आ, मुस्नद अबी याला में आ, सही इब्ने हिब्बान में आ। ये सभी हदीस जा इमाम इन हदीस के रिवायत था कर। मौला अली खुद तो फरमाए वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन्नसमत इन्नहु लअहदुन नबिय्यिल उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इलैया अल्ला युहिब्बुनी इल्ला मोमिनुन वला युबग़िदुनी इल्ला मुनाफिक। हजरत मौला अली तो फरमाए तो मुखे कसम उन्हें रब जो जेको जमीन के चीरे ऐं दाणा जमाईंदो आहे, दाणे के चीरे ऐं सला जमाईंदो आहे। उन्हें रब जो मुखे कसम आ त मदीने वारे साईं मूंसां वाइदो कयो हो। मुखे फरमायो त अली तोसां मुंहिंजो वाइदो आ, अली तोसां मोहब्बत उहो ई रखंदो जेको मोमिन हूंदो। अली कसम सां तो चवा तोसां बुग़्ज़ उहो रखंदो जेको मुनाफिक हूंदो। असां बि त चवनि त असां मोमिननि ऐं मुनाफ़िकनि खे सुञाणंदासीं इन ॻाल्हि में हासीं आहे त मोमिन कहिड़ा मुनाफ़िक कहिड़ा सम्झंदासीं। जेको अलीअ सां प्यार रखे थो इहो मोमिन आहे, जंहिंजो अलीअ सां बुग़्ज़ आहे इहो मुनाफ़िक। हिकिड़ो मुल्ला आहे नेट ते वञी तकरीर अॼु बि रखी अथव, तौसीफ़ुर रहमान नालो अथसि, वॾी दाढ़ी अथसि, 4-5 मुठियूं अथसि। तकरीर तो करे उहा नेट ते रखी आहे, लखे माण्हू ॾिठी आहे, अॼु ताईं मौजूद आहे यूट्यूब ते तव्हां ॾिसी सघो था। वो तकरीर तो करे अड़े तव्हां चओ था त अली न खुदा है न खुदा से जुदा है, फिर क्या भला है। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। मौला अली शेरे जली जे लाइ इहे लफ़्ज़ तो ॻाल्हाए त फिर क्या भला है। छा इहो मोमिन थी सघे थो? मदीने वारे साईं खुद फरमायो भली वेठो मक्के में हुजे मदीने में वेठो हुजे, पर जे अली सां प्यार न अथसि त मुनाफ़िक मुनाफ़िक। भली मलाह चौक ते वेठो आहे पर अली सां प्यार अथसि त इहो मोमिन आहे।
मुझो पीर मुझो साईं मुझो साईं सुभान अल्लाह खतीर खुमवटे मुझा सोना हबीब मिंबर ठहरायूं उठ जा पाखड़ा एक बे ते रखे मथाई जाए ठहरायूं पान पे चढ़िया त मौला अली के बात हथ में दई मथे वठी गया ॾिसो मथे छो वेठा ये कुर्सी ता छो रखी आ स्टेज छो ठाई आ जेको मथे वे उन के सही तरह हर को ॾिसे उन जी गाल चंगी तरह सां ॿुधे समझे हुजूर जे फरमाइश मुझे ला मिंबर ठायो और मिंबर ते को काट मौजूद तो कौन हुयो न साहबा किराम को मिंबर खणी त ना आया हुया पर उठन जा पाखड़ा हुजन साईं जन फरमाती सब हिक बे जे मथा रखो मथे ऊंचाई ठायो पो साईं जन पाण मथे चढ़िया ऐ हथ में हथ मौला अली जेमल मथे व्या त सभनी जो निगाहूं एक नबी बियो अली ये केॾो न इहो सुहिणो मंज़र हूंदो हाय हाय अल्लाह शल इहो दीदार असांखे बि कराए नबी जी ज़ियारत थिए अली जो दीदार थिए सुभान अल्लाह जेॾीमहिल सोना हबीब मथे मिंबर ते चढ़िया ओॾी महिल साईं करीम फरमाइनि था लस्तु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम बुधायो त मां मोमिनन के उनन जे जानियुन का वधीक हकदार आया या न बुधायो मोमिनन के जानियुन का वधीक मां प्यारो आया या न हड़नी चयो हाओ या रसूल अल्लाह तू असा के असा जे जानियुन का भी वधीक वेठो आई साईं फरमायो बुधायो मां मोहम्मद तवा जो मौला आया या न बुधायो तवा जो मौला आया या न सभनी चयो साईं तू असा जो मौला आही पो साईं फरमाइनि था बुधो अला व मन कुंतु मौला हो फहाजा अलीयुन मौला जे जो मौला मां मोहम्मद आया उन्हें जो मौला अलिया उन्हें जो मौला चौने जो मौला जे जो मौला नबिया इन्हें जो मौला अलिया पो सोने हबीब दुआ जा हथ कया मदीने वाले दुआ जा तकया अल्लाहुम्मा मन कुंतु मौला फहाजा अलीयुन मौला मौला तू भी शाहिद थे रब तू भी शाहिद थे जाए जे जो मौला मां मोहम्मद आया उन्हें जो मौला अलिया अल्लाहुम्मा वालिमन वाला व आदिमन आदा या अल्लाह मां तो का दुआ तो गुरा जेको अली सा प्यार रखे तू उन्हें सा प्यार रख जाए जेको अली सा दुश्मनी रखे तू उन्हें सा दुश्मनी रख जाए बुधायो नबी जी दुआ मकबूल आहे या नाए केंजो केंजो ईमान आ नबी जी दुआ सभनी जो ईमान आ नबी जी दुआ कबूल आ पो उन दी फैसलो थी वियो तो मोमिन के रहन मुनाफिक के रहन सच्चा के रहन कूड़ा के रहन खुम्मे गदीर वट मदीने वाले खुद फैसलो कयो जेके अली के मौला समझन था ये मोमिन ने 15 सालन का पो हिकड़े मुल्ला मन्यो त अली असांजो मौला है अचे बेन मुल्लन वरायुस अचे बेन मुल्लन वर आखिर हथ खणी त असांजो अली मौला न आहे सभनी अचे वरायुस तो तू हे छा है तो शिया चवंदा अली मौला तू कीअं थो चए अली मौला मां नाला न थो खणा तव्हां सभु सियाणा माण्हू आहियो दादू जा मूंखों वधीक सियाणा आहियो सुभान अल्लाह सभिनी अचे खयोसि त तूं कीअं थो अलीअ खे मौला चई ये तो शिया चवंदा आहिनि कि मूं हथ खयो अली मुंहिंजो मौला न आहे पुट सम्झव ॻाल्हि
पर असां सुन्नी कल्ब चऊं प्यासे अल अली असां जो मौला आए असां अज भी चऊं था असां सुभाणे भी चवंदासीं असां मरी कब्र में पहुंदासीं असां जी मिट्टी भी चवंदी अली मौला ज़िबां के साथ दिल बोला अली मौला ज़मीं बोली ज़िबां के साथ दिल बोला अली मौला ज़मीं बोली ज़मन बोला जो ही बोला तू बोला मोरो बोला अली मौला अली असां भी चवंदा आहियूं अली असां जो मौला आहे अली असां जो मौला आहे संग कंदो रब सौला आहे अली असां संग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली गली अली इश्क मजा चो अली अली इश्क मजा चो हसन हुसैन जो बाबो आए मूल तुझे जो काबो आए वो मुँह पे दामन छली छली बुधो 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 दादू वाला बुधो हेड मुरे जान के करो तेरे तवज्जो कर साईं ने ऐलान फरमाया ते जो मां मौला ते जो मौला जेडी मल लथा मिंबर ता हेठ लथा जेडी मल अली हेठ लथो त पेरी पेरी सब का अव्वल अली के फाकुर पाइण वारो मुबारक देण वारो खबर थई केर हुयो हां जे तो इहो नालो खणा त घणन खे त चंबो लगी हां जे तो ये लफ्ज पढ़ा हदीस जा हदीस त मुकम्मल कबी ना थमे त जड भी कोन न हदीस हले थी पई मां इन हदीस जेला 5-6 किताबन जो हवालो दई वेठो है सही मुस्लिम त मशहूर किताब आ ना सही इब्न हिब्बान में आ सुनन नसाई में इब्न माजा में मुसन्नफ इब्न अबी शैबा में मुसनदुल बज़ार में सबनी किताब जे हदीसन जे किताबन में मौजूद आ त जेमल हुजूर यो ऐलान करे लथा अली लथो त पहिरी पहिरी फलकियहु उमर फारूक आज़म आयो फाकुर खणी पातईंस ओ अली हनीअन लक यब्न अबी तालिबिन मुबारक थई अबू तालिब जा पुट अली मुबारक थई मुबारक थई मुबारक थई अस्बहत व अमसैत मौला कुल मोमिनिन व मोमिनतिन सुबह भी ये तो करी शाम भी ये तो करी जो सच्ची दुनिया जे मोमिनन जो तू मौला है सच्ची दुनिया जे मोमिनन जो तू मौला है उमर फाकुर पाए मुबारक तो दे त अली तू मुंजो भी मौला जो ही वारन जो
मौला दादू वारन जो मौला फानन वारन जो मौला सेवण वारन जो मौला सिंध पंजाब अरब अजम हिंदू सिंध सारी कायनात जे मोमिन ने मोमिनियाणी जो रुगे मोमिनन जो न कुल मोमिनिन व मोमिनतिन सुभान अल्लाह पढ़े हेड असा चोंदा अली मौला चो अली मौला अली मौला अली असा जो मौला ना ना जो लफ्ज अरबी में यो है ज़मीर जमा मुतकल्लिम जो मौला ना माना असा जो मौला मौला ई माना मुझो मौला मौला ना असा जो मौला पुटे समझो थोड़ो ध्यान से बुझण जी गाल हाने मुल्ला पंजे के डीजल के चवंदा मौलाना जी चवंदा कोन था चवंदा न था चवंदा मुल्ला के चवंदा मौलाना उते शिरक ना है उते नाजायज ना है अली के मौलाना चवंदा शिरक जेको मौला जेके मदीने वारो मौला बनाए वियो आ उन्हे के मौला न चवंदे त पो डीजल तुजो मौला न थींदो यो तो कुदरत जो फैसलो आ न जेडी मल बदर जी जंग पई हले न त काफर पिया चवन उतबो ऐं शेबो अबू जहल पियो चवे त इन्नल उज़ालना वला उज़ालकुम इन्नल उज़ालना वला उज़ालकुम उज़ालन जो पुत हुयो अबू जहल पियो उज़ा असा जो तवा वट को मुसलमानन वट उज़ा आहे ही कोन तवा जो उज़ा आहे ही कोन उज़ा पुत असा जो नारा पिया हणन खगल पिया हणन जेडी मल अबू जहल ये नारा हणाया न इन्नल उज़ालना वला उज़ालकुम उज़ा असा जो आ तहा मुसलमानन वट को उज़ा है ही न त मदीने वाले साईं चयो त ए सहाबियो तवा सबई जो अल्लाह मौलाना वला मौला लकुम अल्लाह मौलाना वला मौला लकुम अल्लाह मौलाना वला मौला लकुम अल्लाह असा जो मौलाना आहे असा जो मौलाना केड़ा बदर वाले दी हुजूर नारो हणायो त असा जो मौलाना असा जो मौलाना दला हुआ हिनन जो मौलाना जे हुनन पे जो असा वट उज़ा है ता वट उज़ा कोने हे बेचारा असा वट डीजल आहे ता वट डीजल आहे अब यो डीजल अला ता के बख्शे दे यो मौलाना तहा के आयो डीजल सुध तवा जे हवाले असा जे ला नजफ वारो मौलाना काफी सुभान अल्लाह हजरत सैयदना उमर ठाकुर पाए चेदो ए अबू तालिब जा पुत्र अली मुबारक तई मुझो भी मौला ही मुझे बच्चन जो भी तू मौला है अरे अबू बकर चाहिए तो अली मौला हजरत उमर चाहिए अली मौला तोखे नांग तो खाए तोखे कारीगर तो खाए तोखे केर थोरो के अली के मौला न तो शिरक तो थे तुझे ओ मिठा या तीन ना है यो बुग़्ज़े अलिया यो बुग़्ज़े अलिया जंजे सीनन में जेकी चोंदा अली के मौला चोण शिरका नाजायज़ा असा त दादू जे चौक ऐं चौराहे ते भी ऐलान कंदासीं त अली असा जो मौला सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या अल मुस्तदरिक लिल हाकिम
कंजुल उमाल बिन्ही हदीस के किताबन में रिवायत थी अचे साईं फरमाइन था मन अता अली फकद अता अल्लाह जे मुझी फरमा बरदारी कई उन्हें अल्लाह जी फरमा बरदारी कई वमन असानी फकद असल्ला जे मुझी बेफरमानी कई उन्हें अल्लाह जी बेफरमानी कई वमन अता अलियन फकद अता अनी जे अली जो चयो मन्यो उन्हें मुहम्मद जो चयो मन्यो वमन असा अलियन फकद असानी जे अली जी बेफरमानी कई उन्हें नबी जी बेफरमानी कई अली जो चयो मनी जण नबी जो चयो मनी अली से प्यार रखी जण नबी से प्यार रखी अली के न मनी जण नबी के न मनी पुट समझ में अचे थी गाल हां पो जो अली से प्यारा उन्हें जो हिते हुते बेड़ो पारा सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया खंदक जी जंग थी लगे जेके जंगे आजाब सजो वियो खंदक वारी लड़ाई काफर टोला टोला करे पूरे अरब जा काफर गड थिया पाण में कसम खणी आया त मुसलमानन जो वजूद मिटाईंदासी इस्लाम जो नालो खत्म कंदासी वड्डा वड्डा पहलवान वठी आया वड्डा वड्डा बहादुर वठी आया अमीर बिन अब्द वुद नाले एकड़ो पहलवान हुयो पूरे अरब में उन जो को मुकाबलो न करे सघंदो हुयो अमीर बिन अब्द वुद वो हिकड़ो मानू 1000 पहलवानन जे बराबर लिखबो हिया चम ते चढ़ी भी है ना खल थी ना जगे जी खल उन्हें ते दिए 100 मानू उन्हें खल के हिया छिके में त खल चीर जी फाटी विंदी उन्हें जो पैर न चोरे सके सुभान अल्लाह इतो तो उन्हें जे वजूद में को पावर हुयो हालांकि मानू जो को बीठो आ पैर रखियो का ये छिको तक खिसकी विंदी ना पर हो एडो त को भागो हुयो ताकत वारो 100 मानू ने चम के छिके में चम टुकड़ा टुकड़ा थी वने पर उनके चोरे न सके ये भी ताकत हुई खंदक जी जंग में आयो चई त मुसलमानन जो वजूद मिटाइणो आ जेडी मल मुसलमान हेडो परियों काफर विच में खंदक खाही खोटियला परियों आयो रड़के हल में मुबारिज आए को मुसा मुकाबलो कंदो आए को मुझे मुकाबले में अचण वारो हेडो सब मोमिन मुसलमान सब बीठा होजन सब चुप खामोश वरी बियो भेरो ललकारी हकल के आए को मुझे मुकाबलो करे मौला अली हैदर करार तो चे या रसूल अल्लाह मुखे मोकल दियो पाण ही पुठिए ते हथ रखे फरमाइंदा अली अली सब्र करो अमीर बिन अब्द वुद्दा अली चुप कर वो अमीर बिन अब्द वुद्दा वरी हुन परियों हकल के आए को मुसा मुकाबलो करे सब चुप मौला अली चयो या रसूल अल्लाह मुखे मोकल दियो मां मुकाबलो कंदो साईं फरमाइन था अली हु अमीर बिन अब्द वुद्दा चे तो या रसूल अल्लाह भली खणी अमीर बिन अब्द वुद हुजे मां बि अली बिन अबी तालिब आया साईं जन फरमायो वन अली वन मुकाबले में जेमल हजरत अली साईं जन खां मोकलाए थो
तो हुजूर हजरत अली के दुआ जन था फरमाइन था मौला मुझे अली जी पारत हुजे मुझे अली के सो भद जाए वो मुझा मौला अली के कामयाब क जाए जेडी मल हजरत अली हलण लगो तो बाह लोटे ही पहलवानन वांगुर अकड़ जी हले हबीबन फरमायो त बुधो इहो हलण आकड़ जो हलण अल्लाह के न वणंदो आ अल्लाह के इहो हलण पसंद न है पर अज जेको अली हली रहियो आ रब सतनी आसमानन जे मलाइकन के गडाए देखारे तो त अली जो हलण त ॾिसो केॾो न पहलवानी सां साईं फरमाइन था होडो अमीर बिन अब्द वुद्दा जेको मुकम्मिल कुफर पूरो जो पूरो कुफर हेडो अली थो वने जेको पूरो जो पूरो मुकम्मिल इस्लाम वाह अली तुझो शान इहो लफ्ज साईं जन केजेला न बयान कयो जेको हजरत अली जरा बयान करे मुकम्मिल इस्लाम आहे अली सुभान अल्लाह जेरी मल ही मैदान में आया से 80 साल उम्र हुई सोने निभागे पर एडी वडी उम्र जे बावजूद भी हे जेके हे फिरूं हस न ये अच्छा अच्छा थिया ही अखिन जे अगे उम्र वरी व्यास ये मथे करे ए ये केड़ो आई नौजवान जी माली है अली पुत्र कंजो ही अबू तालिब जो पुत्र अली आया अरे अबू तालिब तो मुझे यार हो अबू तालिब तो मुझे संगती तू मुझे भाइटियो ही बच्चन जेडो ही पंजे वडन के वठी आ न वे मुकाबलो कन तू नडो छो आई जे पेरी नंढन सा मुकाबलो कर पो वडन जो नालो वठी पेरी अली मां जान चला तो मुझे वडन जो नालो वठी अमीर बिन अब्द वुद जो चवण हो मां मैदान मुकाबले में अचा टिन गालियन मां पंजे मुकाबिल के टिन गालियन जो इख्तियार दींदुस टिन मां उन जी हिकड़ी गाल मां जरूर मञंदुस यो मुझे पहलवानी जो ऐलान टे गालियूं जो मुकाबिल मुसा करे उन में हिकड़ी गाल जरूर मञंदुस जिनमल हजरत अली सही सामू आयो जी तू तो मुझे भाइटियो ही तू के तो मुकाबलो करी तुझो रत हारण में मुखे हया तो अचे पण फरमायो मुखे तुझे रत हारण में मजो इंदो सुभान अल्लाह अमीर बिन अब्द वुद चयो मुखे टे गालियूं उन में हिकड़ी गाल जेका तू चवी मां कबूल कंदुस हजरत मौला अली तो फरमाएस पहली गाल तो चवाए मुसलमान थी कलमो पढ़ तू मुझो भा मां तुझो भा लड़ाई ना है झगड़ो ही ना है बस कलमो पढ़ हाने इया तू मुखे तू सलाह तो दी मुसलमान जे मुकाबले जेला माहे मथे में महीनो थियो आ त तेल न विधो मथे ये भिंडू थी वियो हिन वार मथे में तेल न लगायो तुम जैसी मुसलमानन को पलांद न वठंदुस तेल न लगायो या गाल तो मञण तेड़ी कोने जो मां मुसलमान थे अमीर बिन अब्द वुद वरी कलमो पढ़े या तो थी न तो सही साईं फरमाए भला मैदान छड़े मोटी वन वापस हलियो वन या वरी मुखे तानो तो हणी मां मैदान छड़े भजी वजा अरब जो मायूं छा चवंदियूं त अमीर बिन अब्द वुद नौजवान छोकरे जेको मैदान छड़े भजी वियो या मुंहिंजी इंसल्ट आ मुंहिंजी बेइज्जती आ या बि न मञंदुसि साईं फरमायो त पोइ हीअ तलवार फ़ैसिलो कंदी ज़ुल्फ़िकार तुंहिंजे मुंहिंजे विच में टी ॻाल्हि फ़ैसिलो हीअ तलवार कंदी हुन बि तलवार कढी मुंहिंजे मौला अली बि तलवार कढी सॼे काफ़रनि जूं नज़रूं अमीर बिन अब्द वुद में हेॾो सभिनी मोमिननि जूं नज़रूं मौला अलीअ में मदीने वारा साईं बि निहारनि पिया मौला मुंहिंजे अलीअ जी पारत हुजे मुंहिंजा दोस्तो
जेॾीमहिल ॿई मैदान में अचनि था आमो साम्हूं थियनि था अमीर बिन अब्द वुद तलवार जो तेज वार कयो हिकड़ी रिवायत में आयो आहे त ॿ टोपियूं पातल ढालू ॿ पातल ने भागे ढाल मुजाहिद हिकड़ी पाईंदा आहिनि ॿ पाए आयो टोपियूं ख़ुद जंगी वर्दी जो टोप हूंदो न हिकड़ो पाइबो आहे हे ॿ पाए आयो तलवारूं ॿ हुयस हिकड़ी न ॿ तलवारूं खणी आयो माने पाण खे ॾेखारे पियो त मां हेड़ो बहादुर आहियां जीअं मौला अली जे साम्हूं आयो मुंहिंजे आका मौला अली ते वार कई हजरत अली से खुर्ती सां हटी विया उन जो वार घुसी वियो साईं फरमाए हेॾो पहलवान घोड़े जी रस्सी बि ॿधण न आई घोड़े जी रस्सी भी सही न बधी थे हीअं तो वाकई रस्सी छिनल आहे हेठ जो ॾिठई मथों जो ज़ुल्फ़िकार थी अचेस ॿई टोपियूं चीरजी वियो मथो चीरजी वियो अलीअ जी तलवार अचे ॾंदन ताईं पहुती ठक हिकड़े में अमीर बिन अब्द वुद जो कम पूरो वही थोड़ो करे हेठ के जेॾीमहिल हिन जे रणनीतिया त काफ़रनि वठी पार कढण शुरू कया मोमिननि चयो अल्लाह अकबर जेॾीमहिल मदीने वारे साईं ॾिठो त अली सोभारो थियो आहे खुदा जो कसम रिवायत में अचे तो मुस्तफा जो चेहरो इए टिड़ी पियो जे गुलाब जो गुल टिड़ी पवंदो सूर जो चेहरो खुशी में बहकी पियो सुभान अल्लाह जेॾीमहिल हजरत अली साईं वापस फातिहाना अंदाज में मोटिया आहिनि ओॾीमहिल मलाइक भी रिश्क पिया कनि वाह अली तुंहिंजो शान वाह अली तुझी बहादुरी वाह अली तुझी पहलवानी ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार ये जान आहे त अली आहे जे तलवार आहे त जुल्फिकार सुभान अल्लाह काफ़रन माण्हू मोकिलियो साईं जो लाश असांखे ॾियो अमीर बिन अब्द वुद जो सूखड़ी असांजी लाश असांखे ॾियो जेकॾहिं तव्हां चवंदो त सोन में तोरे त एतिरो सोन ॾींदासूं जे चवंदो चांदीअ में त चांदीअ में तोरे वठो एतरी चांदी ॾियूं एतिरो सोन ॾियूं जे पैसा चओ त 12,000 सोन जूं अशरफियूं ॾींदासूं इन जो लाश असांखे ॾियो साईं फरमाइनि था जहिड़ो इन जो जिस्म मुर्दार तहिड़ो इन जो लाश मुर्दार असां पाक आहियूं असांजो दीन पाक आहे पलीत शयुनि ढूंढ ऐं मुर्दार जा पैसा असां न वठंदा आहियूं मुफ़्त में खणो पंहिंजे ढूंढ जा पैसा असां न वठंदा आहियूं सोन में तोरे खणूं साईं फरमाए सोन बि वञी पाण वटि रखो खणो ढूंढ मुर्दार खे असां मुर्दार जी शइ जो पैसो न वठंदा आहियूं ऐं उन मुस्लमान उन नबी जे कलमे पढ़ण वारो मुस्लमान अॼु गॾ कोई तो मुस्लमान खे वेठो खाराए कुत्ता कोई था खाराइनि कोन ॾिठो त मीडिया में तस्वीरूं कोन आयूं न हा गॾ कोई था खाराइनि कुत्ता कोई था खाराइनि मुस्लमाननि खे साईं मदीने जो रहवासी आहियूं ते होटल ते खुदा से मानी न खाइजे तुंहिंजा उहे मेज़बान घणा आहिनि खोड़ आशिक मदीने वारे साईं मुंहिंजी बि दावत अथव सभिनी जी दावत आहे साईं होटल जी न खाराइजो साईं हा जानवर मरी थो वञे उनखे हासे कार काती फेराए वो खणी ते बाजार में खपाईंदा आहे या न आहे कोन था ॻाल्हायो का सही त न आहियो न तव्हां
असांजे मातनी जो वाक्यो आ ओ हुजे पाडो हुजे सपरो दसजे न पियो ॿ टे ॼणा कासाई हेॾो होॾो जाठा आणनि पर दसजे न पियो हिकिड़ो को पहलवान कासाई आयो उन चयो परे परे हटो मां थो दसियांसि मां थो कहांसि उनखे हीअं ज़ोर आज़माई कंदे उनखे दसियईं ऐं उहो कोहे पियो तुंहिंजी माउ खे तुंहिंजी भेण खे तुंहिंजे तव्हां को हे नथो दसिजे हे नथो तव्हांजी माउ खे तव्हांजी भेण खे तव्हांजी मुंहिंजे मातरी जो वाक्यो सचो वाक्यो आहे गालियूं माउ भेण ते गालियूं ॾींदे हुनखे ज़िब कई न बिस्मिल्लाह चई न अल्लाह ओ कासाईयो ख़ुदा सणाई कंदो अलाह मदीनो ॾेखारींदो मुस्लमाननि खे हलाल खारायो हे वरी जेके कुकड़ था कोहन न वेठा शादियुनि जे ऑर्डर मिलंदो आहे 100 कुकड़ उहे कोहन कीअं था करे ॾिठो अथव खाओ सही बसि वाह जो पीस सही ज़बरदस्त हुया टेस्ट ख़बर ॾिसो त सही त ज़िबह कीअं थियो आहे हां वरी होटलुनि ते जेके मानियूं वेठा था पचाइनि कुतो मरी वियुसि त रोए वेठो नान भाई होटल वारो बेरो रोए वेठो कुतो मोह पलीत था रोई छो साईं मुंहिंजो सदोरो हलाली कुतो हुयो अरे कुतो हराम जो हलाली वरी कीअं थियो चईंसि मूंखे थांव धोइणा ई न पवंदा न चटे साफ़ करे हाणे मूंखे डबल महिनत करणी थी पवे रोआ न मुंहिंजी महिनत सॼी उहो सरंजाम ॾींदो अटियूं ऐं मटियूं जेके अथनि न उहे हॾा कटे ऐं गोश्त कटे खणी वेंदा उहे ईअं पियूं हूंदियूं पियो कुता पिया चटींदा सॼी राति कुता पिया चटींदा सुबुह जो वरी उन ते ठाहे जोड़े असांखे ॾींदा असां बिस्मिल्लाह सम्झो था हिकिड़ो वाक्यो मूं पढ़ियो हो सच कूड़ उन रावी जे गिचीअ में जंहिं लिखियो आहे सचो आहे या कूड़ो आहे अल्लाह आलम पर उहो वाक्यो मूं पढ़ियो किथे त हिकिड़े जज वटि केस आयो जज वटि हिकिड़े माण्हू खे ॿधी खणी आया त कुतो कुही माण्हुनि खे खाराए पियो खपाए पियो कुते जो गोश्त उनखे पकड़ियो पुलिस पकड़ियो उनखे केस थियो चालान थी वियो जज वटि वियो जज पुछियुसि त तूं मुस्लमान आहीं हा साईं मुस्लमान चई पोइ तो गोश्त खपाईंदो चई हा साईं गोश्त खपाईंदो आहे चई पोइ गोश्त में कुतो बि कोन्हंदो ई चई हा साईं कुतो बि कोन्हंदो पोइ तूं शर्म नथो अचई लज्जी बि नथो थी वरी वॾे सर चई त मां कुतो बि कोन्हंदो आहियां मुस्लमाननि खे खाराईंदो चई न साईं मुस्लमाननि खे कोन खाराईंदो आहे कुतो खाराईंदो आहियां कुतनि खे बाक़ी गोश्त खाराईंदो आहियां माण्हुनि कुतनि खे भाॼा कीअं जज थो पुछे कुतनि खे कीअं खाराईंदो चईसि हाणे ॿकरो हिकिड़ो मां कोहां हुन में 8-10 किलो थींदा गोश्त जा सूबेदार जो माण्हू अचे त सूबेदार साहिब जे लाइ किलो ॾे जज जो माण्हू अचे हाणे जज खे पियो बयान ॾिए जज जो माण्हू अचे त बाबा जज साहिब जे लाइ किलो गोश्त जो पैसा बि कोन ॾियनि जज हाणे मां न ॾियां त मरां बाबा पंहिंजो SP साहिब जे लाइ किलो गोश्त जो ॾियणो थिए चइजे हाणे 8 किलो जेकॾहिं हे वॾा वॾा ऑफिसर उनखे किलो किलो उन्हनि खे ॾियां त मां काॾे वञा पोइ कुतो कुही रखंदो आहियां पोइ जेॾी महिल सूबेदार जो माण्हू ईंदो आहे त उहो कुते वारो गोश्त ओॾे मोकिलींदो आहे वरी जज साहिब जो माण्हू ईंदो चइजे मुस्लमाननि खे मां छेलो खाराईंदो आहे बाक़ी कुतनि खे कुतो खाराईंदो मुसलमान खुदा का ॾिजो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो औलाद के हलाल खाराईंदो तांजो औलाद तांजो चयो मञंदो अज माण्हू चवंदासीं औलाद चयो नथो मञे औलाद फर्मा बरदार न आहे बेफरमान थी वियो अब तो औलाद के खाराई छा थो प्यारी छा थो उन्हनि जी परवरिश तरबियत पालना तो कीअं कई आहे जहिड़ी तो उन्हनि खे सेखत ॾिनी हूंदी पुट ओढ़ा थींदा पंहिंजे बच्चन के हलाल खारायो औलाद जी सुठी तरबियत कयो पाण बि नेक थियो बच्चन खे बि नेक बणायो चवंदा चंड ग्रहण जो थींदो 11:40 साईं फरमाइनि था त चंड ऐं सिज अल्लाह जे निशानियुनि मां ॿ निशानियूं
कंहिंजे मरण ते कंहिंजे जीअण ते इन्हनि खे गिरहण न लॻंदो आहे। ये अल्लाह जो निशानियूं आहिनि। जॾहिं चंड गिरहण थिए त अस्तगफार पढ़ो, अल्लाह खां माफ़ी वठो, तौबा ताइब थियो, ख़ुदा जे पासे रुजू, गुनाहनि खां पाण खे बचाए, बुरायुनि खां बेफ़रमानियुनि खां पाण खे बचाए। मुंहिंजा दोस्तो, हे साल में ॿियो भेरो थो थिए। वरी माण्हू छा था चवनि, बाबा इहो चंड गिरहण थियो न, जेका माई हमल वारी आहे, उमेद वारी आहे, उहा सिधी थी सुम्हे, काती बि न ॻाल्हाए, ऐं साईं मुंहिंजा कंहिं शइ खे कपे बि न त इहो ॿारु हीअं थी वेंदो। इहे सभु अनुमान गुमान ऐं इहे माण्हुनि जूं जेके आहिनि रस्मूं आहिनि। इन्हनि जो इस्लाम सां तालुक़ न आहे। इस्लाम में इन्हनि शयुनि जो को बि अमल दख़ल न आहे। इस्लाम चए थो चंड गिरहण थिए, सिज गिरहण थिए त अल्लाह ताला जे दर ते तौबा ताइब थियो, बख़्शिश तलब थियो, नेक ऐं सालिह बणिजो, रब ॾे रुजू कयो। चंड वठिजे त खुसूफ़ जी निमाज़ पढ़ो, चंड सिज गिरहण थिए त कुसूफ़ जी निमाज़ पढ़ो। इहे निमाज़ूं आहिनि जेके मदीने वारे साईं ख़ुदि पढ़ियूं आहिनि, उम्मत खे सेखारियूं। अमल सालिह कयो, तौबा ताइब थियो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो। पढ़ंदव? अल्लाह साईं जल्ल शानो असांखे सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। ऐं इंशा अल्लाह ताला मौला अली जो शान, मौला अली जे बचड़नि जो शान हाणे मुहर्रम बि मथां आयो खड़ो आहे। पंहिंजो 8 मुहर्रम ते इंशा अल्लाह ताला गुल मोहम्मद डायरी में मुलाक़ात थींदी। वधीक मौला अली जो शान उते ॿुधाईंदोसीं। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तो असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल फरमाए। रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मदीने वारे साईं जे ग़ुलामी में शल हयाती जा पसा पूरा करण जी हिकु दफ़ो अलहम्द 11 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो। मीज़बाननि जो कज़ियो थियल आहे, उन जे लाइ जवाब आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। اللهم اغفر لهم وارحمهم وعافهم واعف عنهم اللهم اكرم نزلهم ووسع مدخلهم ونقهم من الذنوب والخطايا كما ينقى الثوب الابيض من الدنس. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। इन्ना अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक। शायद पे लाखों सलाम जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, उस दिन अफरोज़े साअत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। कलीमा जदहीं मोजो वयो सागली सो सहन सारो सुर होतियो, पिरिया जे पाक पघर ते लाखों सलाम, उन सखी सोहणे सरवर ते लाखों सलाम, मुस्तफा दिल जे दिल पर ते लाखों सलाम। अस्सलातु वस्सलाम।
وعلى آله وصحبه برحمتك يا اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم صل وسلم وبارك على نبينا सभी दोस्तों की गुजारिश बराए मेहरबानी करे को साइंजन के तकलीफ न दे सब दोस्त पेरे पेरे रहते बेरो बराए मेहरबानी करे साइंजन के को तकलीफ न दे